घर जी पूराई करे या ईद जा कपड़ा वठे, वैल में मज़दूर वा 500 रुपयनि मां छा वठे। घर जी पूराई करे या ईद जा कपड़ा वठे, वैल में मज़दूर वा 500 रुपयनि मां छा वठे। ॾींहं वारी हड़ कमाई थी कुनी घर जी घुरे, ॾींहं वारी हड़ कमाई थी कुनी घर जी घुरे। जे मथे में सूर पए छामो टिकियूं फोटा वठे, वैल में मज़दूर वा 500 रुपयनि मां छा वठे। घर जी पूराई करे या ईद जा कपड़ा वठे, वैल में मज़दूर वा 500 रुपयनि मां छा वठे। जे ख़रीदे खंडपति था खीर जा पैसा खुटनि, जे ख़रीदे खंडपति था खीर जा पैसा खुटनि। भाग खे मिसकीन चए कीअं चांहि जा चुस्का वठे, वैल में मज़दूर वा 500 रुपयनि मां छा वठे। गोश्त मुर्गियूं ऐं मच्छियूं विया दाल ते गुज़रान वा, गोश्त मुर्गियूं ऐं मच्छियूं विया दाल ते गुज़रान वा। मर्क ही मिसकीन जो भोतार छो भुगड़ा वठे, वैल में मज़दूर वा 500 रुपयनि मां छा वठे। कंहिं न कामोरे कयो वा तेल बाबति एहतिजाज, कंहिं न कामोरे कयो वा तेल बाबति एहतिजाज। तंहिंखे कहिड़ी ॻणती जो वोचर लिखी पैसा वठे, वैल में मज़दूर वा 500 रुपयनि मां छा वठे। कंहिं जा बचड़ा ॿिनि वेलनि लाइ बि अज़मी वैल में, कंहिं जा बचड़ा ॿिनि वेलनि लाइ बि अज़मी वैल में। को कुतनि जे काण थो बादाम ऐं पिस्ता वठे, वैल में मज़दूर वा 500 रुपयनि मां छा वठे। घर जी पूराई करे या ईद जा कपड़ा वठे, वैल में मज़दूर वा 500 रुपयनि मां छा वठे।